सांगड़ में किनालन खिलाफ एहतजाज दौरान पीपी जो झंडो खणी पीटीआई बानी की आज़ादी की अपील कंदड़ पुरत मुबैना गिरफ़्तार किया वियो। नाज़म शर जो सुबह सवेर खीर खपण लाइ वञी रहियो हो त पुलिस कंडी वाटर चेक पोस्ट वटां गिरफ़्तार कयो आहे। वारसन चयो जालिम शर चयो त पुलिस नाज़म शर के गिरफ़्तार करण बाद गुम करे छॾियो आहे। केस आज़ाद करण जो मुतालबो कयो वियो। सांगड़ में किनालन खिलाफ एहतजाज दौरान पीपी जो झंडो खणी पीटीआई बानी की आज़ादी की अपील कंदड़ पुरत मुबैना तौर गिरफ़्तार किया वियो। वारसन चयो त नाज़म शर जो सुबह सवेर खीर खपण लाइ वञी रहियो हो त पुलिस कंडी वाटर चेक पोस्ट वटां गिरफ़्तार कयो आहे। इन वाले साल आहिनि त मौजूद आहे सांगड़ खां सारंग वसाण जी। सारंग वसाण तफ़सीली जो जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायां त हीउ 2 ॾींहं अॻु जेको आहे प्रेस क्लब आॾो नाज़िम शर जेको आहे एहतजाज दौरान पीपल्स पार्टी जो झंडो खणी इमरान खान जी आज़ादी ऐं आसिफ अली ज़रदारी खे जे बारे में हुन चयो हो त अगरि आसिफ अली ज़रदारी सचो थींदो त पाणी बंदि न थींदो। उन खां पोइ जेको आहे अॼु सुबुह सवेर हू घरां जेको आहे अची सांगड़ रहियो हो त हुनखे कंडी वाटर जेके असांजा ज़रिया ॿुधाइनि पिया त कंडी वाटर वटि जेको आहे हुनखे पुलिस मोबाइल में जेको आहे खंबे गुम करे छॾियो आहे। जॾहिं असांजी एसएचओ सांगड़ सां ॻाल्हि ॿोल थी आहे त एसएचओ सांगड़ जो चवणु आहे त असां नाज़िम शर खे गिरफ़्तार न आहे कयो। जॾहिं त ॿिए पासे हिन वक़्तु जेको आहे हुनजा वारस ऐं हुनजा जेके ॿिया दोस्त अहबाब सभु समूरा जेके आहिनि सांगड़ थाणी ते पहुची विया आहिनि। लेकिन हिन वक़्तु ताईं पुलिस जेका आहे नाज़िम शर जी जेका आहे गिरफ़्तारी ज़ाहिर न पई करे ऐं पुलिस जेका आहे ॿुधाए पियो वञे त कंहिं अण हंधि जेको आहे अण नामालूम हंधि जेको आहे हुनखे मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु हुनजा वारस जेके आहिनि सख़्तु परेशान आहिनि। जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ सारंग वसाण।